अवल अला वली आला आलम जो धणी कादिर पंहिंजे कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान। मानवारा सजणो तव्हां सभिनी जे ख़िदमत में अहमद ख़याम सिलसिलेवार सादी सम्झ जे नए सिलसिले लतीफ़ शनासी ऐं लतीफ़ जी सादी सम्झ जो नओं पैगाम खणी हाज़िर थियो आहे। सजणो हिन सिलसिले में असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे मिड़नी सुरनि जो दास्तानवार मुतालियो कंदासीं ऐं उन मां हिकिड़े हिकिड़े बेत जी पंहिंजे हाल सारू तशरीह बि कंदासीं त जीअं असांजो नौजवान नसुल न सिर्फ़ु असांजे क़ौमी ऐं सक़ाफ़ती असासे बल्कि दुनिया जे हिकु वॾे शाइर बैन अल-अक़वामी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे फ़िक्र खे परखी सघे। ऐं उन सां गॾोगॾु असां इहा बि कोशिशि कंदासीं त जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ सां ऐं उन जे फ़िक्र सां मनसूब जेके ख़्याल राया ऐं ॻाल्हियूं आहिनि उहे बि तव्हां सभिनी सां शेयर कंदा हलो त जीअं असांजो जेको लतीफ़ शनासी जो जेको सिलसिलो आहे उहो अॻिते वधे। अॼु असां पंहिंजे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे रिसाले जी शुरूआति कंदासीं सुर कल्याण जे दास्तान पहिरें खां। जीअं त असां ई तव्हां सभु ॼाणूं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कलोड़नि जे दौर जो हिकु तमामु ज़ैद फ़िक्री ऐं हिकु तमामु वॾो पारखू इंसानु रहियो जंहिं पंहिंजे इल्म ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे शऊर ऐं पंहिंजे शाइरीअ सां न सिर्फ़ु उन दौर जे माण्हुनि पर ईंदड़ सभिनी सदियुनि जे माण्हुनि जे लाइ हिकु तमामु वॾो फ़िक्र पंहिंजे शाइरीअ में सहेड़े छॾियो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे शाह जे रिसाले जी जेका शुरूआति आहे उहा जंहिं दास्तान सां कई या जंहिं बेत सां कई उहा असांखे ख़बर कान्हे का, पर असां हिते जेको रिसालो शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे मजमूई तौर ते जेके बि रिसाला हिन वक़्त ताईं सहेड़िया विया आहिनि उन्हनि मां सिर्फ़ु हिकिड़ो जेको रिसालो आयो हो कल्याण आडवाणीअ जो उन जी चूंड कई आहे। असां जेको बि मवाद पढ़ंदासीं जेके बि बेत पढ़ंदासीं उहे इन रिसाले मां पढ़ंदासीं। यकीनन इन खां पोइ इन खां अॻु में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे शाइरीअ उनजे फ़िक्र उनजे फ़लसफ़े ऐं उनजे ॿियनि मुख़्तलिफ़ पहलुअनि ते जेके सिंध जा न सिर्फ़ु सिंध जा पर हिंदुस्तान जा ऐं सॼी दुनिया जा जेके वॾा वॾा दानिश्वर ॾाहा आहिनि उन्हनि पंहिंजे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार पे कयो आहे ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ सुर उन्हनि जे बेतनि जी तरतीब दास्तान उहे पंहिंजे पंहिंजे फ़हम ऐं अक़ुल जे हिसाब सां अॻिते पोइते कया आहिनि। असांजो मक़सदु हिन सिलसिले खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन लाइ रखियो वियो आहे त जीअं जेका बुनियादी सादी सम्झ आहे जेका हिकिड़े आम माण्हू आम ज़हन खे सम्झ में अचे उनखे असां वधायूं। अॼु असां जंहिं सुर जी शुरूआति कयूं था उहा आहे सुर कल्याण उनजो दास्तान पहिरियों। सुर कल्याण जे दास्तान पहिरें जी शुरूआति अलाह तबारक व ताला जे सिफ़त ऐं उनजे वॾाई बयानु करण सां थिए थी ऐं उनखां पोइ न सिर्फ़ु अलाह तबारक व ताला जी ज़ात जी वॾाई ऐं सिफ़त बयानु कयल आहे पर उन सां गॾोगॾु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान में ऐं हुननि जे रिसालत जे हक़ हुजण जे बारे में बि बयानु कयल आहे। हीउ जेको पहिरों दास्तान आहे उन दास्तान खे तसव्वुफ़ जे जेको इल्मु आहे उन तसव्वुफ़ जे इल्म जा जेके चार वॾा असां उन्हनि खे बाब चऊं या वॾा अंसर चऊं जिन खे शरीयत तरीक़त हक़ीक़त ऐं मार्फत लिखियो वेंदो आहे उन मां जेकॾहिं शरीयत वारे हिसे जो पहिरों भाङो हिनखे चइजे ऐं उनजे पस मंज़र में लिखियल शाइरी चइजे त इहो को वधा या को कोन थींदो। अचो त ॾिसूं था शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे सुर कल्याण में कहिड़ी ॻाल्हि रखे थो।
लिखे तो अवल अला वलीम आला आलम जो धड़ी कादिर पंहिंजे कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा आहे सचो धड़ी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान जी। मतलब सब तारीफ़ अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जे लाइ आहे। उहो ई आहे जंहिं पंहिंजे कुदरत सां हिन सॼे जहान खे हिननि सभिनी निज़ामनि खे जोड़े रखियो आहे। उहो ई आहे जेको अकेलो आहे, जेको रब आहे, जेको क़दीम आहे। जेकॾहिं असां इस्लामी तसव्वुफ़ वारे फ़लसफ़े जे एतबार खां हिन ॻाल्हि ते ग़ौर कंदासीं त जेके वजूद आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो आहे हादिस वजूद ऐं ॿियो आहे क़दीम वजूद। हादिस वजूद उहो आहे जेको आरज़ी वजूद आहे, जेको हादसाती तौर ते पैदा थियो आहे ऐं हादसाती तौर ते ख़तमु बि थी वेंदो। ऐं ॿियो आहे क़दीम वजूद जंहिंजी न का पैदाइश आहे, न हुनजो को इख़्तिताम आहे, न आगाज़ आहे, न हुनजो अंजाम आहे। उहो अबदी वजूद आहे, उनखे चयो वेंदो आहे क़दीम वजूद। त हिन बेत में जेको अल्लाह तबारक व तआला जो उन सिफ़त जो जेको बयानु आहे, जेको सूफ़ी आम तौर ते कंदा रहंदा आहिनि, उहो वर्जायो वियो आहे त उहो हिकिड़ी अहिड़ी ज़ात आहे जंहिंजो न को आगाज़ आहे, न हुनजो को इख़्तिताम आहे। हुनजो शुरू बि उहो ई आहे, हुनजो इख़्तिताम बि उहो ई आहे जेको पंहिंजे ज़ात में कुल आहे। ऐं इन जे करे ई हुनखे क़दीम ज़ात थो चयो वञे। ऐं उहो ई राज़िक़ आहे, रब आहे, रहीम आहे। उनजी ई हिकमत ऐं हुनजी वॾाई बयानु करण जी इंसान खे तौफ़ीक़ हुजणु घुरिजे। ऐं हू ई सॼे जहान जूं जेके बि जुड़त आहे, जेका वञण राह आहे, उहा अकेले सर करे थो। इन खां पोइ ॿियो बेत आहे वहदहू ला शरीक लहू जिन उतोसी ईमान। जंहिं इन ॻाल्हि ते ईमान आंदो त अलाह हिकु आहे, हुन सां ॿियो को बि शरीक कोन्हे। तन मञियो मोहम्मद कारणी कल्ब साण लिसान। हुननि न सिर्फ़ु पंहिंजे दिलि सां पर पंहिंजे ज़बान सां बि इन ॻाल्हि जो इक़रार कयो ऐं दिलि सां हुन ॻाल्हि खे तस्लीम कयो त मोहम्मद बि हुनजो रसूल आहे। उहे फ़ाइक़ में फ़रमान अवतड़ कहनो ओलिया। अवतड़ माना ॾुखे तड़, जेके इन ॿिनि ॻाल्हियुनि खे त अलाह वाहिद परवरदिगार आहे ऐं मोहम्मद हुनजो सचो रसूल आहे। हुनखे न सिर्फ़ु ज़बान सां पर पंहिंजे दिलि सां बि क़बूलु कयो त उहे कंहिं बि ॾुखे तड़ ते कोन चढ़ंदा। उनखां पोइ चयो बेत आहे वहदहू ला शरीक लहू जिन उतोसी अवतड़ कहनो ओलिया सुतड़ विया सालिम। हेकाई हेक थिया अहदसी आलम बेबहा बालम आगे गया गही। उहे माण्हू जेके इन्हनि अक़ीदनि ते पूरा रहिया ऐं उन्हनि पंहिंजी ज़िंदगी इन्हनि अक़ीदनि जे एतबार सां सही सरबस ते गुज़ारी त उहे कॾहिं बि ॾुखे तड़ ते कोन वेंदा, सएं तड़ ते वञी चढ़ंदा ऐं उहे ई हेकड़ाईअ में हेक थींदा। तसव्वुफ़ जे फ़िक्र में हिकिड़ो तसव्वुर आहे, उहो आहे दाइमी या कुल रूह जो या कुल वजूद जो। उन में उनजो ख़्यालु इहो आहे त जेको असां सभु जेके बि वजूद आहियूं, ही सभु मादी शयूं, उहे सभु जूं सभु आरज़ी वजूद आहियूं। ऐं जेको रूह मतलिक आहे या रूह अल्लाह आहे, उहो हिकिड़ो वाहिद वजूद आहे ऐं उहो कुल वजूद आहे। असां सभु हुन जा जुज़ो आहियूं। ऐं जॾहिं जुज़ो कुल में जमा थो थिए या हुन सां मिली थो वञे त मौलाना रूमी चवाणीअ जीअं समुंड मां प्यालो पाणीअ जो ॿाहिरि कढिजे त तेसीं ताईं उहो प्यालो पाणीअ जो हूंदो जेसीं ताईं उहो समुंड खां ॿाहिरि आहे। पर जेॾीमहिल हुनखे समुंड में हारे छॾिबो त उहो समुंड सां समुंड थी वेंदो, उहो बि क्या शइ कोन रहंदो, उहो जुज़ विञाए कुल थी वेंदो। ही फरमाइनि था त हेकाई हेक थिया, ही जेके वजूद आहिनि सभु जा सभु जॾहिं अक़ीदनि ते हलंदा त उन कुल में ख़तमु थी वेंदा, फ़ना थी वेंदा। अहदसी आलम, उहो सॼे आलम में जेके बि शयूं आहिनि सभु हिक में हिकु थी वेंदियूं। बेबहा बालम आगे कया अगही, उन्हनि जी क़ीमत अलाए केॾी तमामु बेशबहा क़ीमतूं उन्हनि जो मुक़ररु कयूं वियूं आहिनि। अॻियूं आहे त आगे कया अगही निसोरो ई नूर। जिन खे परवरदिगार अॻिते थो करे त उन्हनि खे पंहिंजे सिफ़त मां नूर करे थो छॾे। ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, इहा क़ुरान जी आयत आहे त उनखे न को ख़ौफ़ हूंदो ऐं न उन्हनि खे का घबराहट या परेशानी हूंदी। ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, सॼण कोन्हे सूर। जेके अहिड़े रस्ते ते हलंदा त उन्हनि खे न को ख़ौफ़ हूंदो ऐं न का परेशानी हूंदी। मौला कयो मामूर अंग अज़ल में उनजो
ख़ुदा उन्हनि जो रुतबो मान शान शुरूअ खां ई मुक़ररु करे छॾियो आहे। उनखां पोइ आहे वहदहू जे वढिया इल्लाह सेओरी, जिन वहदहू जो नारो खयों आहे, अलाह हिकु हुजण जो नारो खयों आहे, उहे इल्लाह ऐं अलाह खां सवाइ ॿिए कंहिं बि वजूद खे न मञण जी पंहिंजे दिलि में तसली था कनि ऐं सॼो ॾींहुं इहो ई ज़िक्र था वरनि त सिर्फ़ु उहो ई वाहिद अलाह आहे। हीअं हक़ीक़त गॾियो तरीक़त तोरीन ऐं पंहिंजे दिलि खे ऐं पंहिंजे दिमाग़ खे हक़ीक़त सां हेक था कनि, शरीयत क़ाइमु करे हक़ीक़त ॾांहुं हलनि था, मार्फत जे माठ सी ॾेसांदड़ नूरीन, ऐं पोइ इन ई पूर खे इन फ़िक्र खे अंदरि ई अंदरि पचाईंदा हू ख़ुदा जे वजूद ऐं सभिनी वजूदनि जे हिकिड़ाईअ ते एतिरो त उबूर हासिल था कनि जो हुननि खे ॿी का शइ ॾिसण में कोन थी अचे ऐं तरीक़त सां हू पंहिंजे तन खे तोड़नि था, मार्फत में माठ था थियनि ऐं परे परे जा ॾेह पंहिंजे अंदरि ई अंदरि में ॾिसनि था, पसंदि था। सुख न सुता कॾहिं वेही न ओड़ीन, कॾहिं सुख सां नथा सुम्हनि, ॻुल्हऊं गोरीन। आशिक़ अब्दुल लतीफ़ जे हू पंहिंजे सिर खे, पंहिंजे वजूद खे पंहिंजे कुल्हनि खां अलॻि करे ख़तमु करे था छॾनि ऐं हू पंहिंजे पर में हिन मादी वजूद खां मुकमल तौर ते आज़ादु ख़ुदा जे वहदानियत में ग़रक़ थी था वञनि। अॻिते चयो त वहदहू ला शरीक लहू, ॿुध न ॿोड़ा ओ ॿोड़ा, तो इहो कोन ॿुधो जेका सवेर सां ॻाल्हि कई त ख़ुदा हिकिड़ो आहे, हुन सां शरीक को कोन्हे। केतो कने सुया जे घटि अंदरि घोड़ा, जेके तुंहिंजे वजूद जे अंदरि वठां लॻी पई आहे, आंध मांध लॻी पई आहे, छा उनखे तूं तस्लीम नथो करी? गाड़ी में घोड़ा जिते शाहिद थींदई साम्हूं, जिते तुंहिंजे साम्हूं शाहिद ईंदा, जिते बीहंदा त तूं मञण वारो न हुए, ॿार करण वारो हूंदे, उते तूं रहंदे, उते तो वटि को बि दलील का बि ॻाल्हि कोन पहुचंदी। वहदहू ला शरीक लहू, इहो विहायो जो वीउ, तो वटि हिकिड़ो ई तरीक़ो आहे, उहो तरीक़ो इहो आहे त तूं पंहिंजे वजूद सां इहा रस्म कंदो अचु त अलाह हिकिड़ो आहे, हुन सां को बि शरीक कोन्हे, खटी जे हाराई हंधु तुंहिंजो ई, इन ॻाल्हि खे खटण जो ऐं हाराइण जो हंधु ई आहे, हिन खां सवाइ ॿी का बि अमल जी जाइ तोखे कोन मिलंदी। पाणा चवंदे पीउ भरे जाम जन्नत जो, जे तो उन्हनि जे पासे हले त तोखे जन्नत जो जाम पाण आणे ॾींदा। वहदहू ला शरीक लहू, इहा हिकिड़ाई हक़ अलाह जी हिकिड़ाई इहा ई आहे त हुनजे वहदानियत खे बयानु कजे। ॿियाईअ खे बख जिनी वधो से विरसिया, जिन ॿियाईअ खे बख खयों, जिन ॿियाईअ सां चंबड़ कई, उहे कॾहिं बि कामयाबु कोन थींदा। सिर ढूंढियां धड़ न लहां, धड़ ढूंढियां सिर न आहे। हाणे लतीफ़ पंहिंजी कैफ़ियत थो बयानु करे त मां इन रम्ज़ में एॾो त ग़रक़ थी वियो आहियां जो मां पंहिंजो सिर थो ॻोल्हियां त धड़ कोन थो लभे, धड़ थो ॻोल्हियां त सिर कोन थो लभे। सिर ढूंढियां धड़ न लहां, धड़ ढूंढियां सिर न आहे। हथ करायूं आङुरियूं विया कपिजी कां, जीअं सर जा काना कपे टुकर टुकर कजनि मुंहिंजे हथनि, मुंहिंजे आङुरियुनि ऐं मुंहिंजे ॿाहुनि जा टुकड़ा टुकड़ा थी चुका आहिनि। वहदत जे विहां जे वढियासीं वियासीं वढिया, हिन वहदत जे समुंड में जेको बि घिड़ंदो हुनजो ई मादी वजूद जिस्मानी वजूद ईअं ख़तमु थी वेंदो। आशिक़ चओ मौन खे, मकी चओ माशूक़। हाणे जॾहिं मार्फत जे मुक़ाम ते लतीफ़ पहुतो आहे, तूं त इहा ॻाल्हि थो करे त तूं जॾहिं इन फ़िक्र में दाख़िल थो थी त पोइ हिकिड़ी जॻह ते तूं इहो थो चवी त हू आशिक़ आहे, वरी चवीं थो त माशूक़ आहे, वरी थो चईं त ख़ालिक़ आहे, वरी थो चईं त मख़लूक़ आहे। ईअं न चओ, हुनजो को बि मिसाल कोन्हे, हू कंहिं साम्हूं थो ठहके। तंहिंजे करे चओ आशिक़ चओ मौन खे, मकी चओ माशूक़, ख़ालिक़ चओ मख़ामतूं, मकी चओ मख़लूक़। सलिज तन सलूक जो नाक़िसियान वियो, तूं उन तरीक़े सां ॻाल्हि कर जो तूं भले ग़लतियुनि ते हुजी त बि हुन में पार पइजी वञी। वहदतां कसरत थी, कसरत वहदत कुल। इहो जेको बैत आहे, इन जो जेको पस मंज़र आहे उहो थोरो तवील आहे। असां हिन जे तमामु वॾे बहस ते त कोन ईंदासीं, पर तसौफ़ में ॿ फ़िक्र आहिनि ऐं उहे ॿ फ़िक्र हिक ॿिए सां गॾोगॾु वक़्त जे धाराउनि में पिया हलंदा आहिनि। हिकिड़ो आहे वहदतुल वजूद जो ऐं ॿियो आहे वहदतुल शहूद जो। वहदतुल वजूद यानी वजूदनि जे हिकिड़ाईअ जे तसवर वारा जेके सूफ़ी आहिनि, उन्हनि जो मञणु इहो आहे त हिन काइनात में ख़ुदा जे वजूद खां सवाइ ॿियो को वजूद मौजूदु कोन्हे।
ही जेका बि शइ ॾिसजे थी या ॾिसूं था या ॾिसण में अचे थी या पसूं था या महसूसु करे सघूं था, इहे सभु जा सभु ख़ुदा जे ज़ात जा मज़हर आहिनि ऐं इहा हिकिड़ाई आहे। इहा वजूद जी वहदानियत आहे। इन में को बि जेका धार हुजणु या फिराक हुजणु या को संधो हुजणु इहो मुमकिन कोन्हे। जॾहिं त कसरत वारनि जो कसरतुल वजूद वारनि जो जेको ख़्यालु आहे उहो आहे त जेको ख़ुदा जो वजूद आहे उहो ऐं जेका उन मख़लूक आहे उहे अलॻि अलॻि वजूद आहिनि। उन्हनि सभिनी जो पंहिंजी पंहिंजी मौजूदगी आहे। लतीफ़ पंहिंजे फ़िक्र में पंहिंजे ख़्याल में वहदतुल वजूदी सूफ़ी हो, तंहिंजे करे उहो चवे थो त वहदतां कसरत थी कसरत वहदत कुल। वहदत मां ई हेतिरी कसरत निकिती आहे। हीअ जेके बि भांति भांति जूं शयूं आहिनि उहे कंहिं हिकिड़े कुल मां निकितियूं आहिनि। हीअ जेके बि जुज़ ॾिसो था तव्हां उहे सभु जा सभु जुज़ हिकिड़े कुल मां निकिता आहिनि ऐं इहे जुज़ वरी कंहिं हिकिड़े कुल में अची मिलनि था। तंहिंजे करे इहे वहदत मां निकितल जुज़ फैलजनि था, फैलिजी वरी पंहिंजे पाण में समेटजनि था, पंहिंजे असुल ॾे पंहिंजे कुल ॾे मोटनि था ऐं इहा वहदत ऐं कसरत ॿई गॾिजी हिकिड़ो कुल ठाहिनि थियूं। हक़ हक़ीक़ी हिकिड़ो ॿोलीअ ॿिए में भुल। तोखे भले सभु शयूं चवंदा हुजनि पर परवरदिगार तुंहिंजो वरी हिकिड़ो हूंदो। हू हुला जो हुल बिला सघंदो सॼणे। ख़ुदा ताईं पहुचण ताईं तूं मुसलसल इहा ई ॻाल्हि पंहिंजे दिलि में पंहिंजे रूह में जारी रखंदो अचु त उहो ई हक़ आहे जेको तुंहिंजे वजूद में आहे, जेको तुंहिंजे ॿाहिरि आहे। अॻिते थो चए पाण ई जल जलाल हो, उहो पाण ई ख़ुदा आहे, पाण ई जान जमाल, पाण ई हुनजी सूंह आहे। पंहिंजे वजूद जी सूंह बि पाण आहे, पाण ई सूरत पिरीअ असांजे महबूब जी सूरत बि पाण आहे, पाण ई हुसन कमाल। वरी उन महबूब जो हुसन बि पाण बि पंहिंजो पाण आहे, पंहिंजी सूंह बि पाण आहे, वरी परवरदिगार बि पाण आहे, वरी महबूब बि पाण आहे त उनजी सूंह बि पाण आहे। कमाल आहे। पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़्याल, वॾो बि पाण आहे नंढो बि पाण आहे, ख़्याल बि पाण आहे, जेको सोचो था सम्झो था पसो था ॾिसो था पसो था सभु उहो ई पाण आहे। सभु ई हाल मंझाई मालूम थियो। इहो सॼे जी सॼी ॻाल्हि तोखे अंदरि मां ई मालूम थींदी। इन जो को ॿियो ज़रियो कोन्हे को। पाण ई पसी पाण खे पाण ई महबूब, हू पंहिंजे पाण खे थो ॾिसे। असां जॾहिं काइनात जे मुख़्तलिफ़ राज़नि खे ॾिसूं था असां हैरान था थियूं। चवे थो त असां नथा ॾिसूं, हू पाण परवरदिगार अल्लाह तबारक व तआला पाण पंहिंजे पाण खे हिन काइनात में ॾिसणु थो चाहे। तंहिंजे करे हू चए थो पाण ई पसे पाण खे पाण ई महबूब, पाण पंहिंजे पाण खे ॾिसे थो, पाण ई महबूब आहे, पाण ई ख़ल्क़े ख़ूब, पाण ई तालिब तंजो अहिड़ियूं ख़ूबसूरतियूं पैदा करे वरी पाण ई हुननि जो आशिक़ थी थो थिए। कमाल जी ॻाल्हि आहे। पढ़ाॾो सो सॾु वर वाईअ जो जे लही। हीअ जेको तोखे सॾु थो ॿुधण में अचे, वहदत जी ॻाल्हि खे अॻिते वधाइणो चए, जेको सॾ जो पढ़ाॾो तो ॿुधी थो कंहिं वादीअ में, कंहिं ख़ाली घर में, कंहिं घटीअ में, जॾहिं तूं आवाज़ थो ॾिए तुंहिंजे आवाज़ जो पढ़ाॾो वापसि मोटी तुंहिंजे कननि सां टकराइजे थो त असल में उहो पढ़ाॾो का अलॻि शइ कान्हे, इहो सॾ ई आहे। बिल्कुलु ईअं जीअं असांखे सभु वजूद ॾिसण में अचनि था, इहे वजूद आहिनि कोन, इहे असांखे रुॻो ॾिसण में था अचनि, जीअं पढ़ाॾो ॿुधण में थो अचे। न त असल में उहो हिकिड़ो ई सॾ आहे। हुआ अॻे ई गॾु ॿुधण में ॿ थिया। इहे वजूद ॾिसण में त अलॻि अलॻि था अचनि पर उहे असुल में आहिनि हिकिड़ो, उहे अज़ल खां गॾियल आहिनि। ऐं चवे थो त एक कसर, वधीक हुन मिसाल थो ॾिए, कसर माना महल, एक कसर दर लख कोड़े कणस गिड़कियूं। हुन में हिकिड़ो महल आहे जंहिंमें लखें दर आहिनि, किरोड़े हुन में दरवाज़ा आहिनि। जेॾां कयां परख तेॾां साफ़ साम्हूं, तूं जेॾां फिरी हुनखे बिहारे निहारींदे तोखे इहा पूरी काइनात में ख़ुदा जे वजूद खां सां ॿी का शइ ॾिसण में कोन ईंदी। कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखनि लख हज़ार, तुंहिंजूं अलाए केतिरियूं निशानियूं आहिनि। परवरदिगार तुंहिंजा किरोड़े अरबे क़िस्म आहिनि जेके 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 मज़हर जा क़िस्म आहिनि जेके हिन काइनात में मौजूदु आहिनि। जीउ सभु कंहिं जी असीं दर्शन धारो धार, उन्हनि सभिनी में असुलु रूह तुंहिंजो आहे, उन में जीउ तुंहिंजो आहे पर दर्शन या हुनजो रूप नमूनो अलॻि आहे। प्रियम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चवां, तोखे तुंहिंजा पार, तुंहिंजा नमूना, तुंहिंजा रूप, तुंहिंजा मदर कहिड़ा कहिड़ा ॿुधायां। ऐं आख़िरी वाई आहे, सभु का पिरियां तूं पूॼे, नीर नेणे ॻण ॻाल्हि हो, जा चयाम चित में सॼण साथो हुजे, लात जा लतीफ़ जी सॾु तुंहिंजो सुजे। सभु का पिरियां तूं पूॼे, नीव नेणे ॻण ॻाल्हि हो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिन पहिरें दास्तान
पहिरें सुर जे कल्याण जे पहिरें दास्तान जो मक़सदु हिकिड़ाई, वहदानियत, वहदतुल वजूद, वजूदनि जी हिकिड़ाई ऐं उन्हनि जे विच में जेके तस्वरनि जो तसादुम थिए थो, जेको सूफ़ियुनि जे विच में बहस जो मौज़ू बणिजे थो, उहे कुझु बुनियादी ख़्याल खणी अॼु जे हिन सादी सम्झ में हाज़िर थियासीं। तव्हां मुंहिंजे चैनल सादी सम्झ खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, त जीअं हिन सिलसिले खे असां अॻिते वधाए सघूं। तव्हां सभिनी जी महिरबानी।